रोमन 6:1 में असां छा चऊं हिननि खे असां पाप था कयूं कि असां करुणा ऐं समर्थन था कयूं। पौलुस माण्हुनि खे सेखारनि पिया कि पाप बेशक हिकु समस्या हुई, पर कृपा पाप खां वधीक आहे ऐं जेकॾहिं उहे परमेश्वर जी तरफ़ वेंदा आहिनि, उन जी कृपा माण्हुनि जी मदद कंदी आहे काबू करण ऐं जीतण में, उन्हनि जे जीवन जे हर पाप में ऐं परीक्षा सां गॾु उन्हनि खे खटण में। ऐं पोइ उहे शुरू कंदा आहिनि कि असांखे छा थींदो आहे जॾहिं असां मसीह खे पंहिंजो मुक्तिदातार स्वीकार कंदा आहियूं। उहो असांजे मरण खां पोइ स्वर्ग वञण खां बि वधीक महत्वपूर्ण हूंदो आहे। उहो हिन खां बि वधीक हूंदो आहे ऐं असांजा पाप माफ़ थी वेंदा आहिनि जॾहिं असां मसीह खे स्वीकार कंदा आहियूं। असांखे हिकु बिल्कुलु नओं स्वभाव मिलंदो आहे। उहो अंदर मां हिकु नओं माण्हू थी वेंदो आहे। परमेश्वर असांजी आत्मा में कुझु विझंदो आहे जेको असांखे उन जे प्रति केवल जागरूक कंदो आहे, बल्कि असांखे नई इच्छाऊं मिलंदियूं आहिनि ऐं नई अभिलाषाऊं मिलंदियूं आहिनि। तॾहिं अचानक ई तव्हांजे अंदर गहराईअ सां कुझु करणु चाहींदो आहे, भले घटि, पर असां जाम दफ़ा फेल थी वेंदा आहियूं छाकाणि त शैतान अञा बि असांजे अंदर हूंदो आहे, ॿाहिरि जे माण्हू खे तांडव मचाईंदो आहे ऐं असांखे टाइम जी ज़रूरत हूंदी आहे। तॾहिं असां अंदर वारे माण्हू खे जाम परमेश्वर जा वचन रखंदा आहियूं ऐं उहे सुठी ॻाल्हियुनि जो अभ्यास कंदा आहियूं जेके परमेश्वर असांखे करण लाइ चयो आहे। इहा सुठी ॻाल्हि आहे, तव्हांखे क्रोध न ईंदो आहे। ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे कि तव्हां वधो था। असां जाम टाइम गुज़ारींदा आहियूं परेशान रही करे छोकिर असांखे मंज़िल कान पाई आहे ऐं इहो असांखे रोकींदा आहिनि जीवन जो आनंद वठण में। बाइबल जे अनुसार असां लगातार रूप बदिलींदा आहियूं। यीशु हमेशह परमेश्वर जे साॼे हथ ॾे वेठा हूंदा आहिनि ऐं असां लाइ ॻाल्हाईंदा आहिनि। हिननि जो अर्थ इहो आहे कि असांखे लगातार उन्हनि जी जाम ज़रूरत आहे। पौलुस चयो आहे कि मां सिखी वरितो आहे कि मां कीअं संतोष रहां, मुंहिंजो अपमान थिए या मूंखे जाम वधीक हुजे। हुननि इहो चयो आहे कि मुंहिंजो उद्धार थियो आहे ऐं मां संतोष आहियां। हुननि इहो चवणु सिखी वरितो आहे कि मां संतोष आहियां। मां सिखी वरितो आहे प्रेम सां हलणु। मां सिखी वरितो आहे भलो करण लाइ गोॾा टेकणु। असां सभु सिखूं था कि इहा सुठी ॻाल्हि आहे। हिन करे मूंखे इहो चवणु पसंदि आहे कि असां सभु हिकु प्रक्रिया में आहियूं। हालेलुया। मां तव्हांखे हिकु ख़ासि ॻाल्हि ॿुधायां। गैलेटियंस 2:20 में पौलुस चयो, हाणे मां ज़िंदो न आहियां पर मसीह में ज़िंदो आहियां ऐं मां शरीर में हाणे जेको ज़िंदो आहे हुन जे विश्वास में ज़िंदो आहियां, जेको परमेश्वर जे पुट ते आहे ऐं मूंखे प्यार कंदो आहे ऐं मुंहिंजे लाइ पाण खे ॾिनो आहे। इहा केतिरी सुठी ॻाल्हि ऐं ख़ासि ॻाल्हि आहे। पौलुस हुन खां 20 साल पहिरीं रूप वरितो हुयो जॾहिं हुन वचन वरितो हुयो। हुन दमिश्क जे रस्ते ते उहा नंढी घटना थी हुई 20 साल खां पहिरीं, जॾहिं उहो चवण जे क़ाबिल हुआ, हाणे मां कान आहियां। हाणे शरीर जे आख़िरकार क्रूज़ ते चढ़ियो आहियां ऐं तव्हांजे लाइ हाज़ुर आहियां परमेश्वर जे द्वारा। असां लाइ इहो ज़रूरी कान आहे कि असां सुबुह जो उथी करे 20 ॻाल्हियूं या कमनि जी लिस्ट ठाहियूं जेके परमेश्वर हुन ॾींहं लाइ कयूं आहिनि। असांखे उथी करे चवणो आहे कि मां अहिड़ो शरीर आहियां जेको तव्हांखे इस्तेमालु थिए। मां चाहियां थो तव्हां मूंखे इस्तेमालु कयो। मूंखे अॼु उहो ज़रियो ठाहियो जंहिंजे द्वारा तव्हां कमु कंदव। मुंहिंजे द्वारा माण्हुनि खे स्पर्श कयो, मुंहिंजे द्वारा माण्हुनि सां ॻाल्हायो, मुंहिंजे द्वारा तव्हां माण्हुनि खे ॾिसो, खिलो, मुंहिंजे द्वारा माण्हुनि ते तव्हां ध्यानु ॾियो। असां हमेशह परमेश्वर खे पाण ते ध्यानु ॾियण लाइ प्रार्थना कंदा आहियूं। हे परमेश्वर, सीता भेण जी रक्षा कजो। 1.5 साल पहिरीं मां प्रभु खे कंहिंजी मदद करण लाइ चई त ख़बर अथव छा चई? तूं हुन जी मदद कर। तव्हां ॿुधो था मां छा थी चवां? तव्हांखे ख़बर आहे हुननि छा चयो? मूंखे उहो कमु करण लाइ चवणु बंदि कर जेको तूं आसानी सां करे सघंदी आहीं पर न कंदी आहीं। हालेलुया। असां हमेशह परमेश्वर खे कंहिंजे लाइ अहिड़ो कुझु करण लाइ प्रार्थना कंदा आहियूं जेको करण जी असांखे क़ाबिलियत न हूंदी आहे, पर असां बलिदान न करंदा आहियूं। जेकॾहिं परमेश्वर असांखे कुझु ज़रूरत ॾेखारींदा आहे हुन करण में असांखे आनंद मिले, हुन जी ज़रूरत पूरी करण में, ऐं चाहींदा आहिनि कि असां प्रार्थना कयूं। आयात 2 रोमियो 6 में असां जाम तरक़ी था कयूं।
असां अगरि पाप लाइ मरी वियासीं त अॻियां छा थींदो जीवन जो? असां मरी वियासीं पाप लाइ। जॾहिं असां मसीह खे स्वीकार कयो, असांजो आत्मिक हिस्सो पाप लाइ मरी वियो। पंहिंजे दिलि में आईंदा तव्हां पाप न कंदा। अॻिते खां तव्हां पाप न करणु चाहींदा। तव्हांजो शरीर शायदि पाप करणु चाहे, पर तव्हांजो असली मन, तव्हांजो नओं रूप, तव्हांजी नई सृष्टि आहे ऐं नए सिरे सां जनम वरितो आहे। पाप न करणु चाहींदा आहियो। तव्हां पाप करे नॉर्मल रही सघंदा आहियो जॾहिं तव्हां नओं जनम न वरितो हुजे। तव्हां पाप करे नॉर्मल न रही सघंदा आहियो जॾहिं तव्हांजो जनम न थियो हुजे। ऐं शर्त इहा आहे कि तव्हां पत्थर दिलि सां न हुजो ऐं तव्हां सेंसिटिव न हुजो पवित्र आत्मा जे प्रति। इहो बि मुमकिन आहे पर ख़तरनाक आहे। तव्हांखे ख़बर कान आहे असां मसीह यीशु जे बपतिस्मा वरितो ऐं हुननि जी मूल्य जो बपतिस्मा वरितो। जॾहिं तव्हां पाणीअ में हेठि वेंदा आहियो दफ़न करण जो, मरण जो, जॾहिं तव्हां मथे ईंदा आहियो, उहो प्रतीक हूंदो आहे पुनर्जीवन या नए जीवन जो। उहो आत्मिक तौर सां पहिरें ई थी वेंदो आहे जॾहिं तव्हां मसीह खे ॾिसंदा आहियो, स्वीकार कंदा आहियो। हाणे इहो बहितरी निशान आहे। पाणीअ जो इहो बपतिस्मा हिकु भारी निशान आहे कि मां हाणे पाप लाइ मरियसि ऐं परमेश्वर लाइ ज़िंदा आहियां। मां पूरो नओं मनुष्य आहियां। हाणे मां पूरो नओं माण्हू ठही वियो आहियां जंहिंखां तव्हांखे निपटणो आहे। मां पहिरीं जहिड़ो कान आहियां। सो हुन मृत्यु जी बपतिस्मा पाए करे असां हुन सां गॾु दफ़नाया वियासीं। जीअं मसीह पीउ जी महिमा जी शक्ति महसूसु करे, तीअं ई असां बि अनजाने में नए जीवन जी चाल हलूं। असां बि नए जीवन जे अनुसार जियूं ऐं व्यवहार कयूं। जियूं ऐं व्यवहार कयूं जीवन जे अनुसार। कोई हैरानी कान आहे, जीअं पौलुस ॻाल्हियुनि खे चयो आहे, भलाई करे थकिजी न वञो ऐं उहो कयो जेकी सही आहे। उहो कंदा रहो जेको सही आहे, जेको बि सही आहे। मूंखे तव्हांखे कुझु महत्वपूर्ण ॻाल्हि ॿुधाइणी आहे। अचो इहो कंदा रहो जेको सही आहे, जेको सही आहे। थोरे टाइम खां पोइ तव्हांखे नतीजो मिलंदो। असांजा दर्शकनि इहो सम्झी वञनि कि तव्हांखे उहो करिणो आहे जेको तव्हांखे लॻे थो ऐं उहो सही आहे थोरे टाइम ताईं, तॾहिं तव्हांखे नतीजो मिलंदो। जॾहिं तव्हां ॿिज बोईंदा आहियो, हुन खां पोइ तव्हांखे फसल मिलंदी आहे। आयत 5 में छोकर असां अगरि हुन जी मृत्यु जी समानता में हुन सां गॾु जुड़ी विया आहियूं त ज़रूरी आहे हुन जे उथण जी समानता में जुड़ी वञूं हिकु जीवन में परमेश्वर द्वारा। छोकी असांखे ख़बर आहे कि असांजो पुराणो मनुष्य हुन सां गॾु क्रूस ते चढ़ायो वियो हो, ताकि असांजो शरीर जेको पाप जो साधन आहे उहो धर्म जो साधन बि थी थो सघे। हिन ते निर्भर थो करे कि असां कंहिंखे इस्तेमालु करणु ॾियूं था। पाप जो शरीर ख़तमु थी वञे, अॻियां असां पाप जे अधीन न हुजऊं। मां संतोष करणु चाहियां थी कि तव्हां इहो सम्झी सघो। इहो ॿुधी करे तव्हां सोचींदा, विशेष करे तॾहिं जॾहिं तव्हां इहे ॻाल्हियूं खां अॻियां वधंदा। जीअं मां चयो हो, मां सालनि खां पहिरीं इहो अध्ययन शुरू कयो। मूंखे दिमाग़ु लॻाइणो पवंदो, पर अगरि तव्हां सच में सम्झी वेंदव कि तव्हां कहिड़ी तरह जी सृष्टि आहियो ऐं परमेश्वर तव्हां जे लाइ छा कयो आहे, तव्हां कॾहिं बि मथे न अची सघंदव ऐं इहो जीवन न जी सघंदव परमेश्वर जेको चाहिनि था कि तव्हां जियो। असल में तव्हां मसीह जे द्वारा सभु कुझु करे सघंदा आहियो, जेको तव्हांखे शक्ति ॾींदा आहिनि, जेके महान रहंदा आहिनि। तव्हां में उहो महान आहे। तव्हां सच में हिकु महान व्यक्ति आहियो ऐं तव्हांखे हिकु सच में हिकु सुठी दिलि आहे। छोकी परमेश्वर तव्हांखे ॾिनो आहे पंहिंजो दिलि ऐं उन पंहिंजे आत्मा तां वधीक ॾिनी आहे। सोने ते सुहागो ॾिनो आहे ऐं सभिनीनि खां अद्भुत ॻाल्हि त इहा आहे कि हुन असांजा पाप वठी छॾिया आहिनि ऐं पंहिंजो धर्म ॾिनो आहे। तव्हां धर्मी आहियो परमेश्वर सां गॾु मसीह जो खून द्वारा ऐं तव्हांजी आत्मा में मौजूदु नैतिकता बुराईअ तव्हांजी जीत में थी सघंदी आहे। तव्हांजी शरीर द्वारा तव्हांजी बुराई ॾिसण ईंदी आहे। परमेश्वर जे धर्म सां, सही इच्छाउनि सां ऐं सही करणु चाहियो था। परमेश्वर कॾहिं बि ॿाहिरि वञी करे सही करण लाइ न चवंदा आहिनि, यदि हुननि असांखे सही करण जो साथ समान न ॾिनो हुजे हा।
त ईअं थींदो आहे तव्हांखे उहो हूंदो आहे जेको ज़रूरी आहे। तव्हांखे सभु साजो सामान मिलंदा आहिनि पर शैतान न चवंदा आहिनि कि तव्हांखे ख़बर पए, त हिन करे उहो तव्हांखे सोच में लॻाए छॾींदा आहिनि कि तव्हां केतिरा ख़राबु आहियो, कंहिं कम जा न आहियो ऐं अक्सर फेल थी वेंदा आहियो। ऐं पोइ शैतान खे इहो जवाबु ॾियो, मां मसीह में नई दुनिया आहियां, मां हिकु विजेता आहियां, मां पाप माफ़ कंदो आहियां, मां परमेश्वर जे धर्म सां भरियल आहियां, चाहे मां हुते न आहियां जिते मूंखे हुजणु खपे हा। तव्हांखे हिन ते ध्यानु लॻाइणो आहे कि तव्हां मसीह में केरु आहियो। हिन जो इहो मतिलबु कान आहे कि असां पंहिंजी ग़लतियूं ऐं ज़िमेदारियूं कान आहिनि, पर हिन जो इहो मतिलबु आहे कि असां हर वक़्तु हुन जे बारे में सोचूं कि उहो कुझु न करे। आया 10 जे में मां हिते कुझु अंश छॾण वारी आहियां, छोकी अगरि उहो मरी वियो त पाप लाइ हमेशह लाइ मरी वियो, पर जेको हिते ज़िंदो आहे उहो परमेश्वर लाइ ज़िंदो आहे। तव्हां बि हिन वांगुरु पाप लाइ मरी वञो ऐं पंहिंजे पाण खे परमेश्वर खे ॾेई छॾियो। इहा सुठी ॻाल्हि आहे। हुननि जो चवणु आहे कि इहो ज़रूरी आहे कि तव्हां पंहिंजे बारे में कीअं था सोचियो। इहो न सोचियो कि मां हिकु लाल जो विरोध नथो करे सघां। परमेश्वर, मुंहिंजी प्रार्थना आहे कि हुन परीक्षा में न विझो, न विझो, न विझो, न विझो, न विझो, न विझो। हे परमेश्वर, इहो न थिए, इहो न थिए, हिन करे परे कयो। कृपा करे पड़ोस वारे हिन रहण वारे चिड़चिड़े माण्हू खे हितां परे मोकिलियो। परमेश्वर, मूंखे हाणे कमु करणु न पुॼंदो आहे ऐं हुते इकलौतो मसीहो आहे। चाहे मां तव्हां सां प्रार्थना कई हुजे कि मूंखे इस्तेमालु कयो, मां हिकु अंधेरी जॻह ते रोशनी ॾियण वारो माण्हू आहियां। हा, उफ़ 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 उफ़। अगरि तव्हां पंहिंजे कम में अकेला मसीह आहियो, अगरि तव्हां परिवार में अकेला मसीह आहियो, सुठो थींदो कि तव्हां 25 दफ़ा सोचे वठो, हिकु साल में प्रार्थना करे वठो। हिन खां पहिरीं तव्हां सभिनीनि खे छॾण जो फ़ैसिलो करे वठो। महिरबानी, तव्हां जवाबु ॾिनो। तव्हांखे ख़बर आहे कि असां प्रतिक्रिया छो न ॾेखारींदा आहियूं? छो त असां सोचींदा आहियूं कि ॾिसो, मूंखे इहो करण में जाम तकलीफ़ थींदी आहे। पाण खे सम्झाइणो पवंदो आहे। पंहिंजे बारे में कीअं सोचींदा आहियो? ॾिसो, उहो थींदो आहे कि जॾहिं मां चॉकलेट वारा बिस्किट ॾिसंदो आहियां, मां हिक खां कमु न हलाए सघंदो आहियां। मूंखे सच में जाम माण्हू चयो आहे, मुंहिंजे लाइ हिकु बिस्किट काफ़ी न आहे। तव्हां हिकु बिस्किट खाई सघंदा आहियो, तव्हां 2 बिस्किट खाई सघंदा आहियो। बिना खाए करे बि तव्हां रही सघंदा आहियो। तव्हां 2 बिस्किट खाओ या तव्हांखे गुज़े ई न हुजे। तव्हांजो नओं जनम थियो आहे। तव्हां पवित्र आत्मा सां भरियल आहियो। तव्हांखे ग़ुलाम ठही करे रहण जी ज़रूरत न आहे। हिकु बिस्किट या हिकु समोसे या हिकु बियर जी बोतल या कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे। तव्हांखे सिर्फ़ु इहो ख़बर हुजे कि तव्हां मसीह में केरु आहियो। तव्हांखे शैतान खे ॿुधाइणो आहे कि तव्हां मसीह में केरु आहियो। गिरजे में ॿियनि माण्हुनि सां गॾु आत्मिक युद्ध जा गाना ॻाइणु हिकु अलॻि ॻाल्हि आहे, पर तव्हांखे सिखणो आहे कि तव्हां केरु आहियो। जॾहिं तव्हां घर में अकेला हूंदा आहियो। आमीन। पर मां इहो न करे सघंदी आहियां, बिल्कुलु न करे सघंदी आहियां। मूंखां इहो कान थींदो। पाण खे परमेश्वर लाइ ज़िंदो सम्झो ऐं पाण खे मरियल। आयत 12 में हिन करे पाप तव्हांजे मरण हार शरीर में राज्य न कयो। छा तव्हां आयत 13 लाइ तयारु आहियो? मुंहिंजा प्रभु। अध्ययन 6 आयत 13 में ऐं पंहिंजे शरीर जा अंग खे अधर्म जा हथियार ठाहे छॾियो, पर पाण खे मरियल न जिंदो थी करे सम्झी करे परमेश्वर खे सौंपे छॾियो ऐं पंहिंजे अंग खे धर्म जा हथियार ठाहे छॾियो। रोमन 6 अध्ययन 6 जे अनुसार तव्हांखे ख़बर कान आहे कि जंहिंजी आज्ञा मञण लाइ पाण खे दास जी नाई खे ॾियूं था, उन वटि ई ॿुधायो केतिरनि खे लैते जो दास थियण जो दुख अनुभव थियो आहे, छोकिरि कि तव्हां हुन लाइ गोॾा टेके करे आया आहिनि, हिन बल्कि कई दफ़े, ऐं पोइ हुन जो हथियार थी वियो आहे तव्हांजे जीवन में। पर परमेश्वर न चाहींदा आहिनि कि इहे ई सभु तव्हां सां गॾु थिए। पोइ बि उहे चाहींदा आहिनि कि असां मार्गदर्शन ऐं कोमल अंदरि वठूं, ऐं हिन जो परमेश्वर अंदरां सभु क़ाबू कंदो आहे। जेको बि हूंदो आहे उहो सभु परमेश्वर कंदो आहे।
बेशक शैतान ज़ोर सां विझंदो आहे ऐं कोशिश कंदो आहे प्रेरणा ॾेई करे जेके कई दफ़े असां परमेश्वर प्रति संवेदनशील थींदा आहियूं त असां सम्झी न सघंदा आहियूं उन्हनि जी समायल नंढी ॻाल्हियुनि खे। तव्हां छो न हुनखे आसीस ॾियो था? तव्हां छो न प्रस्ताव रखो था कि तव्हां ध्यानु रखंदा आहियो नंढी ॻाल्हियुनि जो? तव्हां हुननि ते आसीस कयो। छो न तव्हां ध्यानु रखंदव अकेली माउ जो, ॿारनि जो? हिन हफ़्ते में हिकु राति उनखे शांती मिले। तव्हां उन बुज़ुर्ग जोड़े खे रोटी खाइण लाइ छो नथा वठी वञो? अॼु गिरजे खां पोइ तव्हां पंहिंजे सभिनीनि दोस्तनि सां गॾु न वञो ऐं जिते ईअं हमेशह ईअं कंदा आहियो। इहो ई हिकु ॻाल्हि आहे, हिकु नंढी सलाह आहे। इहा त हिकु नंढी लालच आहे। हिकु ॻाल्हि चवां, मूंखे जाम लालच थी थिए ईशू जी तरह वर्ताव करण जी, पर वरी असां सोचींदा आहियूं कि हुन में केतिरो ख़र्च थींदो या उहो असां लाइ केतिरो महत्वपूर्ण आहे। मुंहिंजो मतिलबु आहे कि असां जल्दी पलक झपकींदे इहो देर सां हिसाबु लॻाईंदा आहियूं ऐं पोइ सभु विंचित थी वेंदो आहे जेके परमेश्वर असां लाइ चाहींदा आहिनि। तव्हां कंहिंजे अॻियां भुगतंदा आहियो, पर शरीर जे अॻियां भुगतंदा आहियो। तव्हां जंहिंजे अॻियां भुगतंदा आहियो तव्हां उन जा ई ग़ुलाम थी वेंदा आहियो। इहो ई कारण आहे तव्हांजे प्रेरित पाण खे सॾु करण जो। प्रभु यीशु मसीह जे ॿुधा दास हुआ, उन्हनि जी आज्ञा मञींदा हुआ जॾहिं ताईं उन्हनि खे परमेश्वर जे दास थियण जी हिकु आज्ञा मिली हुई। उहे ठहणु चाहींदा हुआ, उहो करणु चाहींदा हुआ जेको हुननि खे सभु करिणो हुयो। उन्हनि उहो सभु करणु शुरू करे छॾियो जेको हुननि हुके चयो हुयो। मां तव्हां खां सुठो प्रचार थी कयां। अचो ॾिसूं रोमन 7:15 में। ऐं मां जेको कंदो आहियां उनखे ख़बर न आहे। मां हैरान आहियां छाकाणि त मां जेको चाहियां थो उहो कंदो आहियां ऐं जंहिंमां मूंखे नफ़रत हूंदी आहे। कॾहिं अहिड़ो अनुभव कयो अथव? ऐं मां जेको कंदो आहियां या चाहींदो आहियां उहो मां करे रहंदो आहियां। हिन जो मतिलबु आहे कि व्यवस्था ठीकु आहे ऐं मां हुन जे पक्ष में आहियां। हुन जो चवणु आहे कि हिन जो मतिलबु आहे कि पौलुस खे ख़बर हुई कि हुन जो नओं जनम थियो आहे। हुन खे ख़बर हुई कि हुन जो हिकु नओं स्वभाव थियो आहे। सो उहो चवनि पिया कि यदि पाण ते काबू करे इन नए स्वभाव ते मुताबिक़ न रही सघंदो आहियां। आयत 17 में अहिड़ी दशा में हुन जो करण वारो मां न कि बल्कि हुन जो पाप हुयो जेको मूं में आहे। हाणे मूंखे सालनि ताईं हिन जो अध्ययन करणो पियो, तॾहिं वञी करे मूंखे इहो सम्झ में आयो। वैसे पौलुस, यदि तव्हां इहो कयो आहे त ऐं तव्हां चओ कि उहे तव्हां न आहियो जेके कयो आहे, तव्हां कंहिंखे कयो आहे। असल में मां पहिरियों दफ़ो पुराणे स्वभाव ऐं नव स्वभाव जे बारे में चवां थी। मां शरीर ऐं आत्मा जे अंतर खे सम्झी सघंदी आहियां। जेके हिते आहिनि ऐं टीवी द्वारा ॾिसंदा आहिनि कि तव्हांखे इहो सम्झणो आहे कि परमेश्वर तव्हांजी आत्मा में रहंदा आहिनि ऐं उन्हनि जो चवणु आहे कि हिकु नई सृष्टि ठाहियो तव्हां आत्मा जे अंदरि, आत्मा जे अंदरि, आत्मा जे अंदरि। ऐं उहे सभु सामान आहिनि जंहिंजी तव्हांखे ज़रूरत हुए जीअण लाइ हिकु शानदार विजयी परमेश्वर खे समर्पित जीवन ते तव्हांजे विरुद्ध दबाव पवंदो। शैतान तव्हांजो विरोध कंदो। तव्हांजे शरीर द्वारा तव्हांखे हिकु फ़ैसिलो करणो आहे ऐं चवणो बि आहे। तव्हांखे फ़ैसिलो करणो आहे कि तव्हां कंहिंजे दबाव में अॻियां भुगतंदव। छाकाणि असां खां अगरि लगातार कंहिंजे अॻियां भुगतान असांखे करणो आहे त उहो असां नौकर थी वेंदासीं। परमेश्वर खे समर्पित करणु आसान कान आहे, पर आख़िर में उहो ई करणु ठीकु हूंदो आहे। इन करे परमेश्वर तव्हां सां हिन वक़्तु जेको बि करण लाइ चवनि था, मां चाहींदी आहियां तव्हां हुन जे विरुद्ध दबाव विझो। परमेश्वर तव्हांखे कॾहिं बि अहिड़ो करण लाइ न चवंदा जेको तव्हां न करे सघंदा आहियो। तव्हां शायदि उहो करण लाइ चयो आहे। जिंजर मूंसां गॾु हिते जॾहिं तव्हां सवाल जा जवाब ॾींदमि। धन्यवाद जॉयस। इन करे उन जी रॉ में जेके असांखे तव्हां हाणे सेखारियो पिया, इहो हिकु सचाई आहे। असां अगरि लगातार कंहिंजे अॻियां झुकंदा आहियूं, उहो चाहे सही हुजे या ग़लति, असां सच में उन जा ग़ुलाम थी वेंदा आहियूं। असां भलो करण में माहिर थी वेंदा आहियूं या बुरो करण में। इन करे इन्हनि मां जाम सवाल उन्हनि ख़ासि टाइम सां संबंध रखंदा आहिनि जेका असांखे कई दफ़े मुश्किल लॻंदा आहिनि। मूंखे इहो सवाल पसंदि आहे
छोके असां सभिनीनि खे अहिड़ो अनुभव थींदो आहे। इहो सवाल न्यू जर्सी मां आहे। उन्हनि जो चवणु आहे, मूंखे इहो लॻभॻि नामुमकिन लॻंदो आहे अहिड़नि माण्हुनि सां प्रेम जेके मूंखे उन्हनि जे लाइक़ कान लॻंदा आहिनि। जॾहिं कोई मूंसां बदतमीज़ी कंदो आहे त मूंखे लॻंदो आहे कि मां हुननि खे चवां कि इहो ग़लति आहे, हुननि सां प्रेम न कयां, जेको उन्हनि खे ख़बर आहे कि उहो ग़लति जवाबु आहे। सो उन्हनि खे छा करणु खपे कि उहे आदर्श अञा सुठो ठाहिनि। ॾिसो, सभिनीनि खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे कि मां हमेशह सोचींदी आहियां कि जॾहिं मूंखे कंहिं ॿिए खे ग़लति ॻाल्हियुनि खां निपटणो पवंदो आहे ऐं असां सभिनीनि खे पसंदि हूंदो आहे कि बाक़ी सभु माण्हुनि खे ॿुधाइण कि हुननि में छा ग़लतियूं आहिनि, असांखे इहो चवण जो लालच हूंदो आहे कि तव्हां इहो न करणु खपे, इहो न करणु खपे, इहो न करणु खपे। मूंखे हमेशह इहो यादि ईंदो आहे कि तूं अगरि ॿिए ते दोष लॻाईंदो आहे, पाण खे उहो ई कमु हैरान कंदो करण आहे। और ॾकाइण वारी ॻाल्हि आहे। छाकाणि त जंहिं ॻाल्हि ते तूं ॿिए खे इल्ज़ाम लॻाईंदो आहे ॿिए माण्हू लाइ, उहो तूं पाण बि कंदो आहीं। हिन करे सभिनीनि खां पहिरीं मूंखे इहो सम्झणु पसंदि आहे कि चाहे मूंखे कुझु ग़लति बि भुगतणो पए थो ॿिए कंहिंजे लाइ, पर मुंहिंजे जीवन में कोई मौक़ो ते ॿिए कंहिंजे मुंहिंजे बुरे व्यवहार सां कुझु ग़लति सहणो पए, असां लाइ कुझु आसान हूंदो आहे। माण्हू खे कठोर सम्झणु बंदि कयो ऐं असां सम्झंदा आहियूं कि असां केतिरा कमज़ोर आहियूं ऐं परमेश्वर असांखे केतिरे दफ़े माफ़ु करणो पवंदो आहे। मूंखे सच में परमेश्वर जी दया ते सोचणो पवंदो आहे कि उहे केॾा सुठा आहिनि ऐं इहो परमेश्वर केतिरी दया कंदा आहिनि असांजे मथां। इहा सुठी ॻाल्हि आहे। मूंखे पंहिंजे संबंध में सच में मदद मिली जॾहिं मूंखे सम्झ में आयो कि मुंहिंजो कोई संपूर्ण दोस्त कान आहे, मूंखे कोई नौकरी कान मिली। माण्हू हमेशह ई ग़लती कंदा रहंदा आहिनि। बाइबल जे इब्राहिम 4 में लिखियलु आहे कि असां कोई माण्हू न आहियूं जेके असांजी कमज़ोरी सम्झंदा आहिनि, उनखे बि परखणो पवंदो आहे हर मोड़ ते, बिल्कुलु असांजी तरह, तॾहिं बि उहो असांजे निष्पाप हूंदा आहिनि। मां आभारी आहियां कि येशू असांखे सम्झंदा आहिनि जल्दी फ़ैसिलो करण लाइ, पर मां न मञींदी आहियां कोई बि मुंहिंजो मतिलबु आहे कि जॾहिं कोई मूंसां बदतमीज़ी कंदो आहे त मुंहिंजी इच्छा थींदी आहे उन जी औकात यादि ॾेखारियां, पर असां सिखी सघियो आहे कि असांखे कॾहिं बि भावनाऊं में अची करे बदिलो न वठणो आहे। प्रभु जा वचन आहिनि, उहो असल में अनुशासन आहे। बिल्कुलु हिन में टाइम हा, लॻंदो मां आहे। बि इहे हाल ई में ॿुधियो हुयो। मूंखे यादि न आहे कंहिं चयो हुयो कि असां ॿियनि खे हुन जे कम सां सम्झंदा आहियूं पर पाण खे पंहिंजे बिल्कुलु इरादनि सही सां। आहे। मुंहिंजो हिन सां इहो मतिलबु कान हुयो, पर जल्दी हिन जो नतीजो इहो ई पहुचंदो आहे कि हुन जो उहो ई मतिलबु हूंदो। या कंहिं ॾींहुं असांखे कोई तकलीफ़ हूंदी आहे, हिन करे असां चिड़ंदा आहियूं कि असांखे हिन बारे में ख़बर बि कान हूंदी आहे। हिन करे असांखे सच में कॾहिं बि ख़बर कान हूंदी आहे कि ॿिए कंहिंजे मथां छा थी गुज़रे या हुननि खे सचमुच कहिड़ी समस्या आहे। असांखे जीवन में इहो सबक़ु सिखणो ई पवंदो कि जिन माण्हुनि सां गॾु असां बाज़ार में गॾिजंदा आहियूं, दुकान ते वेंदा आहियूं या दुकान ते वञी करे व्यवहार कंदा आहियूं, कई दफ़े उहे चिड़चिड़ा ऐं बदतमीज़ थी वेंदा आहिनि। असां सोचींदा आहियूं कि कमाल आहे, मां हिते पैसा थो ख़र्च कयां ऐं तव्हां ॿिया माण्हू इहे ॾेखारण लाइ मूंसां पैसा वठी करे मूं ते ई अहसान था कयो, पर असांखे कान ख़बर आहे कि हुननि जी छा घुर्ज आहे। थी सघे थो हुननि खे काई घुर्ज हुजे। हिकु मुड़ुसु घर छॾे करे हली वियो आहे, हुनजी ज़ाल अकेली पइजी वई आहे, असांखे ख़बर कान हूंदी आहे माण्हू ते छा थी गुज़रे। असांखे हमेशह इहो तय करणो हूंदो आहे कि असां इहो प्रेम सां कयूं, इहो सोचे करे न कि इहो ठीकु आहे हाणे मां बि तव्हां सां बिल्कुलु बुरो सही था व्यवहार चओ। कंदमि। अच्छा, हाणे हिकु ॿियो सुवालु आहे जेको मुंहिंजे ख़्याल सां ॾाढो सुठो सुवालु आहे। हे हिकु वचन आहे जेको हिन जो सुठो जवाबु ॾेई सघंदो आहे। इहो कैली आहे लंडन मां। उहा पुछे थी, मां पंहिंजे परीक्षाउनि जे बदिले लालच लाइ प्रार्थना थी कयां। मां ईश्वर खे पंहिंजे दिलि जी इच्छाऊं बदिलण लाइ चाहियां थी। जाम दफ़ा प्रार्थना करण खां पोइ मूंखे महसूस नथो थिए कि मां बदिली आहियां। कई दफ़े मुंहिंजो हाल बदतर थींदो आहे, पर मूंखे ख़बर आहे कि परमेश्वर इहो करे सघंदो आहे अगरि मां हुनखे करण ॾियां। त कैली खे छा करणु वैसे खपे? तव्हां के वचन बारे में सोचो था? भजन संहिता में इहो लिखियलु आहे कि अगरि तव्हां प्रभु में आनंद वठंदो त तव्हांजे दिलि जी इच्छाऊं पूरी कंदो। इन जो अर्थ इहो कान्हे कि तव्हांखे जेको बि खपे उहो सभु तव्हांखे मिलंदो। इहो ॿुधी करे हिकु वचन मूंखे यादि थो अचे जेको आहे कि हिकु पत्रस में जाम साल पहिरीं जॾहिं मुंहिंजी मदद कई हुई, जॾहिं मां इहो सम्झण जी कोशिशि पई कयां, मां उहो करणु चाहियां थी जेको सही आहे, पर मां नथी करे सघां ऐं मुंहिंजी मदद छो नथा कनि। ऐं पोइ पत्रस 5:10 में हिन वचन जे अनुसार परमेश्वर सॼे अनुग्रह जे दाता आहिनि, तव्हांजे थोरी देरि दुख खां पोइ बि पाण खे सिद्ध कंदा आहिनि, ताक़तवर कंदा आहिनि,
हाणे मां मञींदी आहियां कि असां वधीक टाइम कान रही सघंदा आहियूं, इहो सम्झण में जाम टाइम लॻंदो आहे, परंतु हाणे मां इहो मञींदी आहियां ऐं सम्झंदी आहियां कि हीअ ग़लती मञींदी आहियां। परमेश्वर उन ई वक़्तु मूंखे मुक्त न करे सघंदा आहिनि। कई दफ़े असांखे हीअ तकलीफ़ सहन करणी पवंदी आहे जेको असां कयूं था, ताकी असां सम्झी वठूं कि इहो छा आहे जेको परमेश्वर खे पसंदि कान आहे। पर मूंखे एतिरो ख़बर आहे कि असांखे इहो अध्ययन करिणो हा। आहे ऐं परमेश्वर खां मदद वठणी आहे ऐं पोइ उहे असांखे मुक्ति ॾींदा। हिन जो मतिलबु आहे कि असां थोरो 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 करे अचानक पुठियां मुड़ी ॾिसंदा आहियूं। परमेश्वर मूंखे बदिलियो आहे, मां ओड़ो आहियां जीअं परमेश्वर चाहींदा आहिनि। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्रीअ लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिं करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं।